अस्सलाम वालेकुम नाज़रीन। रोज़ानी सिंधी न्यूज़ सां मां आहियां हामिद मीर। मेरापुर मां ख़बर शामिल कंदा हलूं। जावेद मेमन जी रिपोर्ट मुताबिक़ मेरापुर टाउन कमेटी जे मुलाज़िमनि में झेड़ो, जंहिंजे नतीजे में टैक्स सुपरिटेंडेंट जी सीट ते कमु कंदड़ बशीर ज़रदारी ऐं उन जो ड्राइवर नसीर ज़रदारी खे पिस्टल जा धक ऐं ऑफिस जा ताला लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे मेरापुर जी अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे बशीर ज़रदारी ऐं नसीर ज़रदारीअ चयो त मां TMO जे ऑफिस में दाख़िल थियुसि त ऑफिस जे गेट ते बीठल ऑफिस जे पटे वाले मूंखे धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियो। उन मौक़े ते संदसि भाइर ज़ोहेब, बिलावल ऐं शहज़ाद आरईअ, जेके टाउन मुलाज़िम पिणु आहिनि,